بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله دوستن के ऐसी चौथा था ही अहसन दुरूस रमदानिया चौथो हिस्सो दुरूस रमदानिया चौथो हिस्सो रमज़ान शुरू थी वियो आहे ख़ैर सां ऐं असीं दोस्तनि खे इंशाअल्लाह मुख़्तसर करे अहकाम जेके आहिनि रमज़ान में असां उन खे ॿुधाईंदा वेंदासीं दोस्तनि खे। अल्लाह ताला असांखे हीउ जेको रमज़ान असांखे ॾियो आहे हिकिड़ो तोहफ़ो आहे अल्लाह जे तरफ़ां असांखे, ऐं हीउ रमज़ान जेको हीअ आहे रुकन मिन अरकान अल इस्लाम, अल्लाह जो जेको इस्लाम असांखे ॾिनो अथसि उहे पंज शयूं आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो इहो हिसो आहे। अल्लाह ताला असांखे फ़र्ज़ु कीअं कयो आहे, क़ुर में चए थो या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिब अलैकुमुस्सियाम कमा कुतिब अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम अय्यामम मअदूदात। इहे आयतूं सभु जेके आहिनि अल्लाह ताला असांखे ॿुधाए थो त रोज़ो तव्हांखे रखिणो आहे ज़रूरी ऐं फ़र्ज़ु आहे, अॻियनि ते बि फ़र्ज़ु हो, तव्हां ते बि फ़र्ज़ु आहे, ऐं उन में क़ुर बि नाज़िल थियो आहे। इहो आयतूं सभु जेके आहिनि मुख़्तसर असीं करे ॿुधायूं, छो क्लिपूं वॾियूं न थी वञनि त असांखे इहे आयतूं क़ुर में जेके आहिनि इहे सभु ॿुधाईंदियूं त लअल्लकुम तशकुरून। हीउ अल्लाह जे तरफ़ां असांखे तोहफ़ो आहे त असां शुकुरु कयूं ऐं असीं पंहिंजी जान ठाहियूं ऐं असां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयूं। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो बुनियल इस्लाम अला ख़म्स। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त इस्लाम जो बुनियादु आहे 5 शयुनि ते, शहादत अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, पहिरियां कलमो प्यारो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, पोइ व इक़ाम सलाह, ॿियो निमाज़ पढ़णु, निमाज़ फ़र्ज़ु जेको 5 वक़्त पढ़णो आहे, व इक़ाम सलाह व ईता ज़कात, ऐं ज़कात ॾियणी आहे, व हज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला, जेको हज करे सघे, व सौम रमज़ान, ऐं रोज़ो रखणु। इहे जेके शयूं आहिनि इहे सही हदीस मुतफ़क़ सही बुख़ारी मुस्लिम आहे। व सौम रमज़ान, त इहो जेको आहे न इहे असां ते इन्हनि शइ में असीं दाख़िल था थियूं इस्लाम में। त हाणे असां मुस्लमान त थियासीं, हाणे असांखे जेको दीन पंहिंजो सिखणो आहे त छा छा कयूं, छा नाहे करिणो, त दीन इस्लाम असांखे इहो सभु शइ सेखारे थो त हर शइ अल्लाह जे तरफ़ां असांखे अचे थो, मञिणो आहे दिलि सां त हीउ अल्लाह जे तरफ़ां फ़र्ज़ु आहे। ऐं जेको मिसाल चए थो त न न यार फ़र्ज़ु न आहे रोज़ो या हज या का शइ, त उहो शरीयत में ऐं इत्तिफ़ाक़ उलमा सां सभिनि जो इत्तिफ़ाक़ आहे त उन खे क़त्लु करणु, उन खे वाजिबुल क़त्ल आहे, काफ़िर आहे, मुर्तद आहे इस्लाम खां, ऐं उन जे सिर्फ़ु क़त्ल बि करणो न, उन खे विंजारजे बि न, ऐं उन खे कफ़न बि न ॾिजे, ऐं उन खे जनाज़ो बि न पढ़िजे, ऐं मुस्लमाननि जी क़बरुनि में बि उन खे नाहे पूर्णो, ऐं उन जे लाइ रहमत अलाह खां नाहे घुरिणो, किथे शहर खां परे खॾ खोटरे उन खॾ में उछलाए अचिबो। जेको नथो मञे त हीअ शइ जेकी आहे इहो फ़र्ज़ु आहे या न, ऐं तंहिंजे करे इहो दीन मां हिकिड़ी शइ इनकार कई त इस्लाम मां निकितो। तंहिंजे करे रमज़ान हिकिड़ो वॾी असांजे लाइ फ़रीज़त आहे, ऐं असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इहो ॿुधाए वियो आहे। ऐं रोज़ो कॾहिं फ़र्ज़ु थियो हो, ॿियो साल जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी हिजरत करे हो मदीने ॾे, त ॿिए साल में नबी करीम 10 साल मदीने में हो, ॿिए साल शुरू थियो हो रोज़ो मदीने में, यानी 9 साल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ो रखियो मदीने में। पहिरें मरहले में इहो हो तख़ीर, यानी इजाज़त हूंदी त जेको रोज़ो रखे या इताम करे कंहिं ग़रीब खे खाराए, त इहो पहिरियां इजाज़त हूंदी शरीयत में, पोइ उहा आहिस्ते आहिस्ते उहा ख़तमु थी वई, तअयीन सियाम बिदून तख़ीर। उन खां पोइ जेके फ़र्ज़ु थी वियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, जीअं हदीस आहे सलमत बिन अक्वा रज़ियल्लाहु अन्हु लम्मा नज़लत वअलल्लज़ीन युतीक़ूनहु फ़िदयतु तआम मिस्कीन, इहा अॻ में त जेको नथो रोज़ो रखे सघे, नथो सही सघे, त उन खे कंहिं ग़रीब खे मानी खाराए, ऐं उहा आयत जिन में नाज़िल थी, त पोइ उन खां पोइ ॿी आयत जिन में नाज़िल थी त उहा ख़तमु थी वई, फमन शहिद मिनकुम अश-शहर फलियसुम। इहा जिन में आयत नाज़िल थी त हुन परी ऐं मथी आयत जी जेको हिसो आहे उहो नस्ख़ थी वियो, उहो ख़तमु थी वई। हाणे हिन आयत जो हिन जो फ़र्ज़ु थी वियो, जीअं आयत हिकिड़ी ईंदी हुई त वरी उन खां पोइ ॿी आयत जेके हुन पहिरें जो हुकुम ख़तमु कंदी, त उहो पहिरियां तख़ीर ते हो, जेको करे त ठीकु आहे, जे नथो करे त ख़ैर आहे, पर पोइ हीअ आयत जिन नाज़िल थी त फमन शहिद मिनकुम अश-शहर, त उन जे लाइ फ़र्ज़ु थी वियो। ऐं इन खां पोइ छा थियो, सिर्फ़ु वरी ॿी इजाज़त मिली त फमन शहिद मिनकुम अश-शहर फलियसुम, त रोज़ो रखे।
वमन कान मरीदन अव अला सफ़र, बस सिर्फ़ इजाज़त उन्हनि जे लाइ थी मरीज़ जे लाइ या मुसाफ़िर जे लाइ, फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र, इहा जेके सिर्फ़ इजाज़त थी त जेके बीमार या मुसाफ़िर हुजे, इहो अल्लाह ताला क़ुरान में इहो हुकुम पहिरियों जेको ख़तमु करे छॾियो, ऐं जेको ॿियो हुकुम उहो दाख़िल थी वियो ऐं उहो साबित थी वियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यतक़द्दमन्न अहदुकुम रमज़ान बिसौम यौमिन अव यौमैन इल्ला अन यकून रजुलन कान यसूमु सौमन फलियसुम ज़ालिकल यौम। बुख़ारी में चए थो नबी करीम त इन जी ताक़ीद सहाबी के छा कंदा त हिकिड़ो ॿ ॾींहं अॻु में रमज़ान खां रोज़ो रखंदा, त नबी करीम उन खे बि झलियो त न जे तव्हां सॼे साल रखंदा था अचो त ठीकु आहे, पर उन्हनि जे लाइ इजाज़त आहे, पर जेके सायो करे हिकिड़ो ॿ ॾींहं अॻु में रखे त उन्हनि खे झलियईं त जेसिताईं रमज़ान जो माण्हू शुरू थिए महीनो त पोइ, छो जो अलाह ताला चए थो रुयतल हिलाल क़ौलि फमन शहिद मिनकुम अश-शहर फलियसुम, जे ॾिसे रमज़ान चंड ॾिसण में अचे त पोइ इंसान खे रोज़ो रखिणो आहे। व नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा रअयतुमुल हिलाल फसूमू, इहे सही बुख़ारी मुस्लिम में रिवायत आहे त जे तव्हां चंड ॾिठो त तव्हां रोज़ो रखो। चंड ॾिसण सां इंसान ते फ़र्ज़ु थी थो वञे रोज़ो रखणु, ऐं यकीन थी थो वञे जा हिकु ॿ माण्हू ॾिसनि ऐं उन्हनि पंहिंजी अचे शहादत ॾियनि त असां ॾिठो आहे ऐं ॿाहिरि में हासीं या परे हासीं, असीं ॾिठो त चंड ॾिसण में असांखे आयो, त हाणे उन जी शहादत क़बूल थींदी। शहादत कीअं क़बूल थींदी? जे उहे ॿ माण्हू निमाज़ी हुजनि, मुस्लमान हुजनि ऐं सचा हुजनि, अमानत वारा हुजनि ऐं नज़र उन्हनि जी सही हुजे, नंढा बि न हुजनि, त इन्हनि जी शहादत सां इहे बि वॾी यानी हिकिड़ो तअकीद सां पोइ इन्हनि जी शहादत, ऐं चरियो बि न हुजे ऐं नशाई बि न हुजे, काफ़िर बि न हुजे, इहे घणियूं शयूं आहिनि शरीयत में जेकियूं उन्हनि खां पोइ यानी इन्हनि जी शहादत क़बूल थींदी। जे हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो जा अरबी इला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल इन्नी रअयतुल हिलाल यानी हिलाल रमज़ान, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई त मूं चंड ॾिठो आहे, त नबी करीम चए त अतशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, त उन खां पुछई त तूं कलमो पढ़ियो आहे? त हुन क़ाल नअम, क़ाल अतशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, क़ाल नअम, चई हा इहो बि कलमो पढ़ी। चए थो जी त हुन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो या बिलाल अज़िम फिन्नास फलियसूमू गदा, बिलाल खे चई उथी अज़ान ॾे ऐं माण्हुनि खे चओ त सुभाणे रोज़ो आहे। इहो जेके आहे रिवायत अहमद ऐं 5 किताबनि में जेके सहाह सिता उन्हनि में 5 में इहा आहे। सहीह इब्न खुज़ैमा, इब्न हिब्बान, इहे सही उन खे सही रिवायत था ॾियनि। ऐं इहो उन में शरीयत में आहे त को कूड़ो न हुजे, या हल्के अकुल वारो न हुजे, या नज़र जो ज़ईफ़ न हुजे, निमाज़ी हुजे, कल मुस्लमान हुजे, ऐं सभिनि जो उन ते इहे शहादत थियनि, त पोइ जेके उन ते क़बूल थींदा त हाणे रमज़ान दाख़िल थियो। त इहो जेको खणी उलमानि जो ख़िलाफ़ आहे त हिकिड़ो हुजे या 2 हुजे, छो जो हिकिड़ो माण्हू आयो नबी करीम ॾे, उन खां बि नबी करीम क़बूल कयो। पर क़ौल इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हुमा तरा अन्नास हिलाल फ़अख़बर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्नी रअयतु फ़साम, हज़रत उमर जो क़ौल आहे त हिकिड़े माण्हू बि ॾिठो चंड ऐं उन्हनि जो नबी करीम उन्हनि जो चवण बि वरितो, ऐं उन जे करे माण्हुनि खे रोज़ो रखायईं। ऐं मुस्लमान ते फ़र्ज़ु आहे त केर बि चंड ॾिसे त चुप न करे ऐं सभिनि खे ॿुधाइणो खपे त यानी हींअर शवाल जो आहे या रमज़ान जो चंड ॾिठो अथमि, ऐं जे चुप कयईं त उन ते ॾोह थींदो, छो इहो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे उन ते त उहो ॿुधाए। जंहिंजा रोज़ो माण्हू बसि कनि, जीअं ईद जो या हज जो चंड आहे, इहो शरीयत में जाइज़ न आहे त उहो केरु लिकाए इन ॻाल्हि खे, त ज़रूरी उन खे इहो पहुचाइणो आहे हुकूमत ते या रेडियो ते या पंहिंजे अमीर ते, त उहो पाण माण्हुनि खे सभिनि खे ख़बर ॿुधाए त हिन माण्हूअ चंड ॾिठो आहे। हींअर अॼुकल्ह जेके आहिनि रेडिया आहिनि या मोबाइलूं आहिनि, उन्हनि ते ख़बर पइजी थी वञे। अॻे इहा कान हूंदी, अॻ में आज़ान हूंदी, त आज़ान नबी करीम जे बिलाल खे चयो त आज़ान ॾे। अॼुकल्ह हुकूमतूं आहिनि उहे ऑडर कनि थियूं टेलीविज़न में, त ख़बर पइजी थी वञे। त उन टाइम में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिलाल खे चयो त या बिलाल युअज़्ज़िन, कान बिलाल युअज़्ज़िन फ़िन्नास मुअलिन थुबूत अश-शहर लियसूमू, ऐं ऐलान कंदो त हाणे शहर में रमज़ान जो शुरू थियो आहे, हाणे उन में हाणे तव्हांखे रोज़ो रखिणो पवंदो। ऐं इहो उन टाइम में जीअं मीडिया हुई, यानी आज़ान हिकिड़ी अहिड़ी शइ जीअं मीडिया, त इहो इन में अंग्रेज़ी में हिननि जो को हिसाबु न हूंदो आहे, त उहो चवनि त न या हीअं, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इज़ा रअयतुमुल हिलाल फसूमू, जे तव्हां चंड ॾिठो त रोज़ो रखो, व इज़ा रअयतुमूहु फ़अफ़्तिरू, ऐं जे चंड ईद जो ॾिसो
त रोज़ो छोड़ियो। इहो मुतफ़क़ अलैहि सही बुख़ारी मुस्लिम। ऐं ॿ शाहिद जे हुजनि, मुस्लमान हुजनि त उहा बहितर आहे, उहो उन्हनि खे माण्हुनि खे रोज़ो रखाए सघनि था ऐं रोज़ो छोड़ाए बि सघनि था। हिन में इन्हनि जो उलमा जो इहो क़ौल आहे त हा जे झुड़ा या नथो ॾिसण में अचे चंड त पोइ शाबान जो 30 ॾींहं पूरा माण्हू करे ऐं 31 त नथो थी सघे, या 29 थींदो या 30 थींदो त इहो 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 माण्हू जे ॾिसे थो झुड़नि नथो चंड ॾिसण में अचे त पोइ इहो असांखे नबी करीम जो हुकुम आहे त असीं ईअं कयूं त महीने शाबान खे पूरो करे ऐं पोइ असीं रोज़ो रखूं। खणी असांखे चंड ॾिसण में न अचे, खणी चंड असांखे चंड ॾिसण में त जो नबी करीम चए त सूम लिरुयती अफ़्तुरु लिरुयती फ़इन गुम अलैकुम, जे तव्हांखे झुड़ जे वजह सां नथो ॾिसण में अचे फ़उद्दू 30, नबी करीम चए थो त उन खां पोइ जा 30 ॾींहं ॻणियो। इहा किताब सही मुस्लिम में हदीस आहे त 30 ॾींहं ॻणियो। ऐं बुख़ारी में बि लफ़्ज़ फ़इन गुम बि अलैकुम, थोरो लफ़्ज़ सही बुख़ारी में मट आहे त फ़इद्दतु शाबान 30, त इहा हदीस बि सही आहे त नबी करीम चयो त जे तव्हांखे न ॾिसण में अचे चंड त तव्हां त शाबान खे 30 ॾींहं करे। इहो सही हदीस इब्न ख़ुज़ैमा में आहे। अन आयशा रज़ियल्लाहु अन्हा कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतहफ़्फ़ज़ु मिन शाबान मा ला यतहफ़्फ़ज़ु मिन ग़ैरिही, शाबान में नबी करीम जांच कंदो हो त महीनो पूरो थिए थो या छा। फ़युग़ुम्म अलैहि आदतन 30 यौमन सुम्म साम, जे झुड़ा नथो ॾिसण में अचे चंड त पोइ शाबान खे 30 करे पूरो करे ऐं 30 करे ऐं पोइ शुरू करे रमज़ान। पर ईअं के माण्हू कोशिशि कंदा त हिकिड़ो ॾींहुं अॻु में रखूं। इहो हिकिड़ो सहाबी आहे क़ौल अम्मार बिन यासिर चवंदो हो त मन साम यौम लज़ी यशुक फी, शक वारे ॾींहं जो जेको रोज़ो इंसान रखे थो त फ़क़द आसा अबुल क़ासिम, असांजे हबीब जो न फ़रमान छो नबी करीम इन शइ खां झले वियो त इहा शइ नाहे करणी। ऐं इन शइ में हिकिड़ी मेन शइ आहे त इंसान नियत ज़रूरु करे। नियत जेकी आहे ज़रूरी दोस्तनि खे ॿुधायूं था त राति खां वठी नियत थींदी आहे ज़रूरी। छो जो हदीस में अचे थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जेके इंसान नियत कोन थो करे रोज़े जी त उनजो रोज़ो ई कोन्हे। त क़ौल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन लम युबय्यित सियाम मिन अल-लैल फला सियाम लहू, जेको राति खां वठी नियत कोन थो करे त उनजे लाइ रोज़ो ई कोन्हे। त इहा हिकिड़ी वॾी मुश्किल आहे। ऐं यानी ज़रूरी उलमा जो घणनि जो चवणु आहे त हर रोज़ु नियत खपे। मग़रिब खां पोइ इफ़्तारी करे तूं राति अॻे ॾींहं जो रोज़े रखण जी तूं नियत करे सघीं थो। ऐं इमाम मालिक जेको आहे उन वटि आहे त इंसानु सॼे महीने जी नियत हिकिड़ी करे सघे थो। जे उन्हनि जे विच में हिकिड़ो रोज़ो छॾियईं या बीमार या सफ़र जे करे त पोइ वरी हुनखे नियत इहा करणी पवंदी आहे। नियत ज़बान सां न आहे करणी, दिलि में आहे, दिलि में उन जो आहे। छो जो नथा असांखे दलील मिलनि बिल्कुलु त नबी करीम इहा चयो त ज़बान सां नियत करे, पर नियत ज़रूरी आहे। नियत खां सवाइ रोज़ो कोन्हे। छो राति खां वठी तोखे नियत ज़रूरु कंदा। ऐं कंहिं उलमा चवनि था जेको सहूर मानी खाए त ओॾीमहिल बि सहूर जे टाइम में नियत करे सघंदो त मां हीउ रोज़ो रखां थो अलाह जे ख़ातिर, रमज़ान जो महीनो आहे, फ़र्ज़ी आहे, मां रोज़ो रखां थो। त दोस्तनि खे असीं इहो ॿुधायूं त जेको रोज़ो रखे थो नियत खां सवाइ उनजो रोज़ो कोन्हे। हदीस जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रोज़े जे लाइ हर रोज़े जे लाइ नियत ज़रूरी हूंदी आहे। हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।